खबर अमांखे ॾींदा हलूं त सीनियर बलोच क़ौम परस्त अॻवान डॉक्टर अब्दुल हई बलोच 76 वरियनि जी ॼमार में रोड हादसे में लाॾाणो करे वियो आहे। डॉक्टर अब्दुल हई बलोच गुज़िरियल राति हैदराबाद में एसटीपी जे जलसे में शिरकत खां पोइ पंजाब वञी रहियो हो त बहावलपुर भरिसां संदसि गाॾीअ सां हादिसो पेश आयो आहे। डॉक्टर अब्दुल हई बलोच जे पुटु चंगेज़ छिलगड़ी हादिसे में संदसि फ़ौतगीअ जी तस्दीक़ कई आहे। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त डॉक्टर अब्दुल हई बलोच क़ौमी असेंबली जो अॻवान पिणु रही चुको आहे। अव्हांखे अफ़सोसनाक ख़बर ॾियूं पिया डॉक्टर अब्दुल हई बलोच जो मड़ संदसि आबाणे ॻोठ भागाणी में मुंतक़िल कयो पियो वञे। अफ़सोसनाक ख़बर अव्हांखे ॾेई रहिया आहियूं। अब्दुल हई बलोच जे पुटु चंगेज़ जी छिलगड़ी हादिसे में संदसि फ़ौतगी जी तस्दीक़ करे छॾी आहे। डॉक्टर अब्दुल हई बलोच जो मड़ संदसि आबाणे ॻोठ भागनाड़ी ॾांहुं मुंतक़िल कयो पियो वञे। अफ़सोसनाक ख़बर अव्हांखे ॾेई रहिया आहियूं। सीनियर बलोच क़ौम परस्त अॻवान डॉक्टर अब्दुल हई बलोच रोड हादसे में लाॾाणो करे वियो आहे। डॉक्टर अब्दुल हई बलोच 76 वरियनि जी ॼमार में लाॾाणो करे वियो आहे। डॉक्टर अब्दुल हई बलोच गुज़िरियल राति हादसे में हैदराबाद जे एसटीपी जे जलसे मां शिरकत खां पोइ पंजाब वञी रहियो हो त बहावलपुर भरिसां संदसि गाॾीअ सां हादिसो पेश आयो। अव्हांखे अफ़सोसनाक ख़बर ॾियूं पिया अब्दुल हई बलोच जे पुटु चंगेज़ छिलगड़ी संदसि हादिसे में फ़ौत थियण जी तस्दीक़ करे छॾी आहे। अफ़सोसनाक ख़बर अव्हांखे ॾियूं पिया डॉक्टर अब्दुल हई बलोच 76 वरियनि जी ॼमार में रोड हादसे में वफ़ात करे वियो आहे। डॉक्टर अब्दुल हई बलोच सिंध असेंबली जो मेंबर पिणु रही चुको आहे। डॉक्टर अब्दुल हई बलोच जो मड़ संदसि आबाणे ॻोठ भागनाड़ी ॾांहुं मुंतक़िल कयो वियो। अफ़सोसनाक ख़बर अव्हांखे ॾियूं पिया सीनियर बलोच क़ौम परस्त अॻवान डॉक्टर अब्दुल हई बलोच 76 वरियनि जी ॼमार में रोड हादसे में लाॾाणो करे वियो। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर अव्हांखे ॾेई रहिया आहियूं। डॉक्टर अब्दुल हई बलोच गुज़िरियल राति हैदराबाद में एसटीपी जे जलसे में शिरकत खां पोइ पंजाब वञी रहियो हो त बहावलपुर भरिसां संदसि गाॾीअ सां हादिसो पेश आयो। अव्हांखे अफ़सोसनाक ख़बर ॾियूं पिया अब्दुल हई बलोच जे पुटु चंगेज़ छिलगड़ी हादिसे में संदसि फ़ौतगी जी तस्दीक़ करे छॾी आहे। जॾहिं त डॉक्टर अब्दुल हई बलोच जो मड़ संदसि आबाणे ॻोठ भागनाड़ी ॾांहुं मुंतक़िल कयो पियो वञे। अव्हांखे अफ़सोसनाक ख़बर ॾियूं पिया सीनियर बलोच क़ौम परस्त अॻवान डॉक्टर अब्दुल हई बलोच 76 वरियनि जी ॼमार में रोड हादसे सबबि लाॾाणो करे वियो। जी नाज़रीन अव्हांखे अफ़सोसनाक ख़बर ॾियूं पिया ॾुखो ईंदड़ ख़बर अव्हां सां शेयर कयूं पिया। सीनियर बलोच क़ौम परस्त अॻवान डॉक्टर अब्दुल हई बलोच रोड हादसे में लाॾाणो करे वियो आहे। डॉक्टर अब्दुल हई बलोच गुज़िरियल राति हैदराबाद में एसटीपी जे जलसे में शिरकत खां पोइ पंजाब वञी रहियो हो त बहावलपुर भरिसां संदसि गाॾी सां हादिसो पेश आयो आहे। अब्दुल हई बलोच जे पुटु चंगेज़ छिलगड़ी हादिसे में संदसि फ़ौतगी जी तस्दीक़ कई आहे। जॾहिं त डॉक्टर अब्दुल हई बलोच जो मड़ संदसि आबाणे ॻोठ भागनाड़ी ॾांहुं मुंतक़िल कयो पियो वञे। डॉक्टर अब्दुल हई बलोच जा सिंध जे सियासतदाननि ख़ासि करे क़ौम परस्त अॻवाननि सां तमामु सुठा लाॻापा हुआ। डॉक्टर अब्दुल हई बलोच 1 फरवरी 1946 ते बलूचिस्तान जे ज़िले बोलान में जनमु वरितो हो, जितां बुनियादी तालीम हासिल करण खां पोइ डाउ मेडिकल कॉलेज मां MBBS जी डिग्री पिणु हासिल कई हुई। डॉक्टर अब्दुल हई बलोच नेशनल डेमोक्रेट पार्टी नाले सां पंहिंजी पार्टी ठाही हुई, जॾहिं त बलूचिस्तान नेशनल मूवमेंट जो बानी अॻवान ऐं नेशनल पार्टी जो सदर बि रहियो। डॉक्टर अब्दुल हई बलोच 1970 ईस्वी में पहिरियों भेरो क़ौमी असेंबली जो मेंबर चूंडियो वियो।
अवां खे आगाह कयूं पिया अपडेट कंदा पिया हलूं। डॉक्टर अब्दुल बलोच सिंध जे सियासतदान सां ख़ासि कर क़ौम परस्त अॻवान सां तमामु सुठा लाॻापा हुआ। डॉक्टर अब्दुल बलोच 1 फरवरी 1946 ईस्वी ते बलोचिस्तान जे ज़िले बोलान में जनम वरितो, जितां बुनियादी तालीम हासिल करण खां पोइ डाउ मेडिकल कॉलेज मां MBBS जी डिग्री हासिल कई। डेमोक्रेट पार्टी नाले सां पंहिंजी पार्टी ठाही।